डोकरी वेझो ॻोठ ग़ुलाम हुसैन ॿट मां 2 हफ़्तनि खां मुबैना तौरु अगवा थियल 12 क्लास जे शागिर्द हैदर अली जो लाड़काणे सेशन कोर्ट जे हुकुम ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। सेशन कोर्ट लाड़काणे जे हुकुम बाद शागिर्दनि जे वालिद अफ़ज़ल भट्ट जी फरियाद ते हद जी फतेहपुर थाणे ते 4 जवाबदारनि इज़हार माची, इरशाद, बरकत, इमाम बख्श माची के ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ ग़ुलाम हुसैन ॿट में प्लाट जे मामले तां माची बिरादरी सां तकरार हलंदड़ हो, जंहिं जे करे जवाबदारनि मुंहिंजे पुटु 11वीं क्लास जे शागिर्द हैदर अली के 2 हफ़्ता अॻु अगवा कयो, जेको हींअर ताईं पुलिस बाज़ियाब नाहे करायो। फतेहपुर पुलिस जवाबदार धुर सां ॿट बणियल आहे, उन करे केस दाख़िल थियण बावजूद बि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुट खे बाज़ियाब करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।